जारी कल अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं तव्हांखे ॿुधायूं था त 2024 साल जेको सो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो आहे ऐं इन 2024 में छा लथो, छा उभरियो, छा वियो, छा वापिरियो, केतिरा फ़ाइदा केतिरा नुक़सान, उन हवाले सां सिंध नंगर ते हिकिड़ी डॉक्यूमेंट्री असां ठाहियूं था जेका यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी। हिन वक़्तु असां रूरल हेल्थ सेंटर ख़ैबर में मौजूदु आहियूं जिते असां सां गॾु MS अब्दुल सत्तार डखण साहब मौजूदु आहे। अचो त हुन सां थोरी ॻाल्हि ॿोल कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं 2024 साल पूरो थी वियो आहे ऐं रूरल हेल्थ सेंटर ख़ैबर में साल कीअं रहियो, दवाउनि जे भेट में, मरीज़नि जे भेट में ऐं स्टाफ जे भेट में कीअं रहियो, इन मुतलिक़ असांखे कुझु ॿुधायो। 2024 जेको साल हो उन में मसाला असांजा काफ़ी DHO जेके से चेंज थींदा रहिया, के आया पर मां हींअर जेको असांजो DHO साहिबु आहे उहो तमामु घणो असांजे हेल्थ जे हिसाब सां तमामु घणो ख़्यालु कंदा ऐं अस्पतालनि खे जेको सो दवाऊं सुठे नमूने प्रोवाइड कयूं आहिनि। ऐं बाक़ी इहो आहे त पेशेंट जो रेशो जेको आहे सो अस्पतालनि में गांवनि में वधी वियो आहे तमामु घणो। ऐं जेका SNE आहे, जेका बजट आहे अस्पतालनि जी, उहा साॻी पोइ वारी हले पई। त ज़ाहिर आहे दवाउनि जा रेट बि वधिया आहिनि ऐं जेको सो हाणे उहा बजट जे हिसाब सां उहा असांजी रिक्वायरमेंट पूरी नथी थिए दवाउनि जी जेका हुअणु घुरिजे। त असीं सिंध गवर्नमेंट खे ऐं हेल्थ मिनिस्टर खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जेका SNE आहे RH जी सा रिवाइज़ कई वञे ऐं पेशेंट जे हिसाब सां पेशेंट जो फंड वधियो आहे त हुनजी बजट जेका उहा वधाई वञे त जीअं मेडिसिन जेका असीं सही नमूने ग़रीब माण्हुनि खे ॾेई सघूं। ॿियो त उन हिसाब सां त हिते स्टाफ जी तमामु घणी शॉर्टेज आहे। स्टाफ में डॉक्टर पूरा कोन्हनि, असांजा पैरामेडिक्स जो स्टाफ पूरो कोन्हे। असीं 2 शिफ्टूं डे हलायूं था, इवनिंग हलायूं था, नाइट हलायूं था, उन जे लाइ असांखे स्टाफ खपे। हिते स्टाफ जी तमामु घणी शॉर्टेज आहे ऐं 2024 में का बि नई भर्ती कान थी आहे पैरामेडिक्स स्टाफ जी हिते, जंहिंजे करे असां वटि कई पोस्टूं ख़ाली पियूं आहिनि, डॉक्टरूं ख़ाली पियूं आहिनि, पैरामेडिक्सूं ख़ाली पियूं आहिनि। उन करे असांखे तमामु घणी एडमिनिस्ट्रेशन हलाइण में ॾुखाई थिए थी ऐं ड्यूटी लॻाइण में असांखे ॾाढी ॾुखाई थिए मसइला थींदा। हीअ रोड जो सेंटर आहे, हिते असां वटि रोड जा ट्रैफिक जा इलाही केस अचनि था, एक्सीडेंट जा केस अचनि था ऐं पोइ वीचारा के मरे वञनि त असांखे मार्चरी जी त सख़्तु ज़रूरत आहे। 2024 में जेको सो ही कमु करे विया मार्चरी जो, अञा ताईं उहा हैंड ओवर कोन थी आहे हेल्थ डिपार्टमेंट खे, उहा उते ई पई आहे ऐं फंक्शनल कोन थी सघी आहे, जंहिंजे करे असांखे पोस्टमार्टम जे लाइ मटेरियल हूंदो पियो उते पहुतो। त असीं इहो गुज़ारिश कंदासीं DC साहिब खे त महिरबानी करे असांखे जेका सा या हैंड ओवर कई वञे मार्चरी कीअं असीं सही नमूने हिते जेको सो पोस्टमार्टम करे सघूं। ॿियो त हिते स्टाफ जेको तमामु घणो शॉर्टेज आहे, असीं हिन लाइ गुज़ारिश कंदासीं जेको स्टाफ सां ॾिनो वञे त जीअं जेको असांजो जेको सही नमूने अस्पताल जेको हली सघे। बसि इहे उहे जेके असांजा व्यूज़ आहिनि जेके 2024 जे हिसाब सां आहिनि। इंशाल्लाह असांखे जेके स्टाफ मिलियो ऐं मेडिसिन मिलियूं सुठे बल्क क्वांटिटी में, जेकॾहिं SNE रिवाइज़ थी त इंशाल्लाह हीअ अस्पताल तमामु घणी सुठी तरह सुठे नमूने। सही, तव्हां सां हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त हींअर सियारे जी मौसम पई हले ऐं डिसंबर आहे, मथां जनवरी आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त हिन सियारे में जानवर बि चरिया थींदा आहिनि, जीअं कुतो आहे, ऊठ आहे ऐं ॿिया जानवर आहिनि, उहे चरिया थियनि था, पागल थियनि था। त हिते असां वटि कुते जूं या इहे वैक्सीनूं आहिनि या कोन्हनि, या हिते मरीज़नि जी शरह केतिरी आहे रही 2024 में? मरीज़ डेली तक़रीबन हींअर सियारे मौसम में 3-4 मरीज़ डेली डॉग वाइट या केस अचनि था, ठीकु आहे न। ऐं असांखे अलहमदिल्ला DHO साहिबु ARV प्रोवाइड करे थो, छा जो तमामु ARV जी सॼी सिंध में शॉर्टेज आहे ऐं उहे घटि मिलनि कोन थियूं, पर उन जे बावजूदि असांजे DHO साहिबु जेको सो असांखे प्रोवाइड करे थो। पर हाणे उहा छा जो ARV तमामु घणी महांगी आहे, जेका हिकु पर पेशेंट ते नथा लॻाए सघूं। त उन जे लाइ जेको सो असीं चवंदासीं जेको सो टाउन कमेटी वारा जेको आहे चेयरमैन साहिबु आहे छा, उन गुज़ारिश कंदासीं जेको कुते मां मुहिम शुरू कई वञे
त जीअं माण्हुनि खे जेको चक पाइण खां जेके माण्हू बची वञनि, जीअं बची वेंदा त असांजे लाइ हिते वैक्सीनेशन घटि लॻंदी। त इहा गुज़ारिश आहे जेके कुते मार माण्हू शुरू थींदी त पोइ जेका वैक्सीन सां घटि थींदी। त हींअर शहर में तमामु घणा छिता थींदा कुता ऐं मोस्टली केसिस सां अचनि। साईं ॿियो हिकिड़ो तव्हां सवालु आहे त 2024 में काफ़ी हिते माण्हुनि जी शिकायतूं बि रहियूं दवाउनि जे हवालनि सां, कुझु तिख रहिया, कुझु मुज़ाहिरा थिया, उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदो? इहो शिकायतूं मुंहिंजूं जाइज़ आहिनि, सही आहिनि पंहिंजे हिसाब सां। ॾिसो न, कमी पेशियूं हर हंधि थियनि थियूं, कॾहिं दवा मिले थी कॾहिं कोन थी मिले, ऐं बजट जेका असां मुंहिंजे हथ में कान्हे जेको आउं परचेज कराइणो चाहूं। असांखे जेका मथां सरकार जे तरफ़ां दवा मिलंदी असीं उहो ॾींदासीं। हाणे माण्हुनि जी शिकायतूं असांखे हर शइ मिले, उहा हर शइ त नथी मिली सघे न, पर उनजे बावजूदि असीं DHO साहिब खे गुज़ारिश कंदा आहियूं त हू हर दफ़े असांखे दवा ॾींदो आहे। पोइ जेका अचे थी दवा ॾींदो आहे, बाक़ी माण्हुनि जी शिकायतूं ख़तमु थींदियूं आहिनि, ॻाल्हि ई किथां ॾींदा। साईं ॿियो सवालु तव्हां सां आहे त हाणे 2024 पूरो थी वियो ऐं 2025 साल जी ॾींहं में हिकु अध में आगाज़ थींदो, उन जे लाइ तव्हां छा प्लानिंग कई आहे ऐं छा सोचियो आहे? असां प्लानिंग इहा कई आहे त असीं मथे लिखंदासीं मिनिस्टर खे त असांजे RSCG जेका आहे बजट रिवाइज़ करे ॾिए ऐं हिनखे अपग्रेड कयो वञे। या त जेकॾहिं गवर्नमेंट खां नथी हले त पोइ महिरबानी या त उहा PPP ठाहे ॾेई छॾे, त उहे हलाए, त कम से कम असांखे माना फैसिलिटेट त थींदा नी, गांव त मिलंदी, स्टाफ त मिलंदो, हर शइ मिलंदी। जेकॾहिं इहा थी वेंदी प्लानिंग त बहितर रहंदो। हिते रोज़मर्रा जे मरीज़नि में केतिरी शरह आहे, केतिरो सैकड़ो ते मरीज़? डेली तक़रीबन 200 खां 300 मरीज़ एवरेज आहे। डेली 200 खां 200 जे अंदरि आहिनि, डेली आहिनि, ठीकु आहे न, उन्हनि खे गांव खपनि। वॾी महिरबानी तव्हांजी। इहो साईं MS अब्दुल सत्तार ॾखण साहिबु खेबर रूरल हेल्थ सेंटर जो, जंहिंजा तव्हां व्यूज़ ॿुधा।